लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब निसार मेमन साहब सां जारी आहिनि। निसार साहब हाणे कराची आया, हैदराबाद ऐं कराची में फ़र्क़ु कहिड़ो आहे? रेडियो पाकिस्तान हैदराबाद ऐं रेडियो पाकिस्तान कराची। कराची स्टेशन उन ज़माने में बि हाणे त नथो कुझु चई सघां, वॾी स्टेशन सम्झो वेंदो। उतां उते कमु लाहौर ऐं कराची, ऐं उतां जो स्टेशन डायरेक्टर थियण त असां वटि आहे त के ऑफिसर रेडियो पाकिस्तान कराची जी स्टेशन डायरेक्टरी जो ख़्वाब ॾिसंदे ॾिसंदे डायरेक्टर जनरल थिया, पर स्टेशन डायरेक्टर न थी सघिया। नौकरियुनि में ईअं थींदो आहे। ऐं मथोर हिते हिकिड़ी रिवर्स गियर ईअं हूंदो, जॾहिं असां स्टाफ ट्रेनिंग स्कूल में हुआसीं त असांजो वाइस प्रिंसिपल हो उमर महाजर साहब। उन जे लाइ रुॻो हिकिड़ी ॻाल्हि या ॿ ॻाल्हियूं चवणु काफ़ी आहे त दश्त तन्हाई जो हू प्रोड्यूसर हो। अच्छा, जेको बना पर मेहदी ज़हीर कंपोज़ कयो, प्रोड्यूसर फरीदा ॻायो, इक़बाल बानो ॻायो। सेकेंड हुनजो हुन ड्रामा वामा बि प्रोड्यूस कया। उहो बि मूंखे लॻे थो कोई शिकार रहियो सियासतुनि जो, हुनखे बि स्टेशन डायरेक्टरी नसीब न थी। ॿी हुनजो कमु आज़ाद कश्मीर जो नग़मो, मेरे वतन तेरी जन्नत में आएंगे एक दिन, उन में जेको हुन कश्मीरी ज़ुबान में हिकिड़ो टच ॾिनो आहे, उहो मां नथो ॻाए ॿुधाए सघां। त इहे हू एॾो वॾो माण्हू हो। ऐं उन जी असांखे, मां हुनखे चवंदो ही इज़ माई फर्स्ट रेडियो फादर। उनखे शयूं अहिड़ियूं ज़हन में विहारे छॾियूं त तव्हांजो पहिरियों लफ़्ज़, पहिरियों जुमिलो सुठो ऐं पॉज़िटिव हुजणु खपे। तव्हांजे वातां जेके ऐब थींदा आहिनि इंसान में, अखियुनि जा, टंगुनि जा, ॿाहुनि जा, उहो लफ़्ज़ तव्हांखे चवणो न आहे। ऐं असां वटि हींअर बेदरेग़ इहे लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था। उहो सोचनि नथा कि जंहिं माण्हुनि जी बीनाई मंडो काणो लंगड़ो, इहो मां हिते रखंदो मुंहिंजे कोन निकिरंदो इहो लफ़्ज़ मुंहिंजे वातां, माइक्रोफोन ते कोन निकिरंदो। ऐं उहो ई माण्हू अगरि ॿुधे थो पियो, उन ते छा दिलि ते पियो। हिते ड्रामा मां ॾिसंदो, हाँ ठीक है तुम्हारी हो जाएगी शादी किसी लूली लंगड़ी से, अरे बाबा ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, इहा कान्हे। इन ते त वरी पोइ था अचूं जेको टीवी जो ऑडियो साइड आहे उहो तमामु बेकार आहे। बसि पोइ उनखां पोइ स्टाफ ट्रेनिंग में वरी 2-3 दफ़ा ॿियूं ट्रेनिंग्स बि उते लॻंदियूं रहंदियूं असांजूं। कॾहिं डॉक्यूमेंट्री जी ट्रेनिंग आहे, कॾहिं कुझु ट्रेनिंग आहे, कॾहिं कुझु ट्रेनिंग आहे। ॿिया उस्ताद बि उते मिलिया। उतां डॉक्यूमेंट्री बैन पोइ ड्रामनि में न वियो? न, ड्रामो त हैदराबाद में त असांजो एॾो कदु कोन हो न, इवन कराची में बि कोन हो। पोइ उते असांजा दोस्त, पोइ असांजो तमामु हिकिड़ो टैलेंटेड, ख़ुशि लिबास, सुहिणो अनवर बलोच, उहो ड्रामा प्रोड्यूस कंदो हो। वरी हुनजो हिकिड़ो मशहूरु प्रोग्राम हो गामू जा गुफ़्ता, शहज़ादो गुलफ़ाम लिखंदो हो, उहो प्रोग्राम प्रोड्यूस कंदो हो। ऐं उन सां बि असांजी घणी न रही सघी, तीअं अलॻि सलॻि रही। साईं सालिम अहमद शाह सां ॻोठाणनि जो कचहरी प्रोग्राम कंदो हो। ऐं पोइ वरी बहरहाल कराची पाण खणाए पहुतासीं। छा थियो पोइ? बसि हिते आयासीं त उहो ई ड्यूटी रूम। पोइ सिंधी सेक्शन में बि तव्हां ड्रामे जी ॻाल्हि कई न, हाणे मां जॾहिं हिते आयो आहियां त शेख इब्राहिम, शेख अज़ीज़ जो अदे इस्माइल जो नंढो भाउ शेख इब्राहिम, ख़्वाजा अहमदाद, म्यूज़िक ख़्वाजा अहमदाद साहिब वटि, ड्रामो शेख इब्राहिम वटि। हाणे असांखे केरु वेझो अचणु ॾिए? पोइ आस्ते 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 म्यूज़िक में भला मुंहिंजे स्टेशन डायरेक्टर भट्ट साहब खे कहिड़ी ॻाल्हि सम्झ में आई त आगा साहब, ख़्वाजा साहब खां वठी मूंखे ॾेई छॾियईं। पोइ ख़्वाजा साहब बि प्रमोट थी हेॾे होॾे हलियो वियो, शेख इब्राहिम बि हलियो वियो। पोइ जाइ थी ख़ाली, सीनियर अची नाबीनाउनि में पोइ असांजो हिकिड़ो मुक़ाम ठही वियो। कुझु ड्रामा असां हुते काफ़ी सारा। कहिड़ा कहिड़ा? असांजो वरी राइटर कमर शहबाज़, रशीद साबिर, मेनली त इहे साईं अलीमद मजरूब ड्रामा राइटर आयो आहे, शाइर त पंहिंजी जाइ थियो। अच्छा, वेरी गुड। उनखां पुराणा ॿिया बि नाला
काफ़ी आहिनि. मक़बूल सिद्दीकी लिखंदो हो. पोइ असांखे ड्रामे जो बि थोरो घणो ठरक असांजी हुते पूरी थी. पोइ हिते म्यूज़िक मेनली मूं वटि रहियो. पोइ हिते यूसुफ खे, अनवर, बिस्ले खे, इन्हनि सभिनी खे रिकॉर्ड कयोसीं. ऐं पोइ वरी ॿियो दफ़ो मुंहिंजी प्रमोशन न थी. मूंखे हुते मोकिलियऊं कोइटा मां. पोइ मां प्रमोट थी आयुसि लाड़काणी एज़ प्रोग्राम मैनेजर. इहो ज़िया जो टाइम आहे? हा साईं. इंटीरियम गवर्नमेंट बिगड़ी आहे जंहिंमें ममताज़ भुट्टे खे पोइ कयो चीफ मिनिस्टर. त पोइ थियो 97 में. हा, पोइ जीअं सेकेंड फेज़ में जॾहिं चीफ मिनिस्टर थियो पोइ उते मां रहियुसि चङो अरसो. वरी मिले सिफ़ारिशूं कराए ऐं कराची पहुतासीं. कराची में कुझु अरसो सेंट्रल प्रोडक्शन में कमु कयोसीं. वरी होम सर्विस में मां प्रोग्राम मैनेजर अॻे बि हुउसि. इन विच ते 98 में हिकिड़ो जेको वॾो चेंज थो अचे मुंहिंजे प्रोफेशनल चेंज. त असांजो डायरेक्टर जनरल थी आयो जनाब अनवर महमूद साहब, जेको PIO रहियो. हा हा, PIO बि रहियो, PIA में बि रहियो, प्रिंसिपल उहो बि रहियो. प्राइम मिनिस्टर जेको थींदो आहे उहो, प्रेस सेक्रेटरी आहे जेको कुझु चओ, उहो वॾो इनकलाबी माण्हू आहे, दिलेर माण्हू. पोइ असां वटि FM जेको आहे उहो असां वटि हूंदो 106 जे नाले सां. पुणे ते असां प्रोग्राम शुरू कया ऐं असांजी पंहिंजी नालाइकी जे करे उहो वेही वियो. ख़ैर सां FM गोल्ड. इन विच ते FM 100 अची वियो. उहो त 94-5 में आयो न? न हाणे मूंखे एक्ज़ैक्टली असां त आया आहियूं 98 में. हू अची वियो हूंदो 94-5 में. यस, यू आर राइट. छो त पहिरियों प्राइवेट रेडियो उहो आहे. त असां FM जे हिसाब सां हुनखे पहिरियों स्टेशन कोन मञींदा आहियूं, पर माण्हुनि जे ज़हन में इहो आहे त FM पहिरीं स्टेशन उहा हुई. न सरकारी FM गोल्ड हुयो. हा, वरी पोइ 100 थियो. प्राइवेट में इहो थियो. प्राइवेट 101 थियो. उहा मुंहिंजी तव्हां वटि 101 थियो. हा, असां वटि वञो त उन में मुंहिंजी हिकिड़ी बेवकूफ़ी इन्वॉल्व आहे. कॾहिं कॾहिं ग़लति मशवरा एक्सेप्ट थी वेंदा आहिनि. सो उहो असां शुरू कयोसीं. उन जो मूंखे हुननि चङो मुड़ुसु कयो एज़ प्रोग्राम मैनेजर, बट इंडिपेंडेंट चार्ज. ड्राइंग डिस्पर्सिंग ऑफिसर सभु सेटअप कयईं. पोइ उन में असां उनखे 98 1 अक्टूबर उनखे शुरू कयोसीं. पोइ छा 6-8 महीना मां उते रहियुसि. पोइ मूंखे हुतां काॾे ट्रांसफर थी वियुसि. यस, आई वॉज सेंट बैक टू. हा, वरी मूंखे कराची स्टेशन ते मोकिलियऊं. पोइ वरी 6 महीननि खां पोइ वरी मूंखे FM ते मोकिलियऊं. त मुंहिंजो काफ़ी अरसो. पर उहो जेको असांजो इनिशियल पीरियड हो न, उनखे शुरू करण जो, यानी कैसेटूं इहे किथे आहे तव्हांजा कंप्यूटर उहो कैसेटूं कीअं थींदियूं, ॾाढी ॾुखियाई. पर उन में वरी मां पंहिंजनि 2 साथियुनि जॾहिं असां ऑडिशन्स कया त मरहूम असलम बलोच ऐं माई शुगुफ्ता आफ्ताब. असांखे हिकिड़ी हसरत हुई रेडियो प्रोड्यूसरनि जी त असां ते पाबंदियूं ॾाढियूं हूंदियूं. TV जो प्रोड्यूसर वणेसि त वाट ते वेंदे गॾ खे बि अची कैमरे जे साम्हूं बीहारे त हुनखे केरु पुछण वारो. असां त ईअं अचे, वरी असां ॿुधूं, वरी सीनियर ॿुधनि, वरी उहो थियनि. त मुंहिंजो हमेशह इहो रहियो यार, ऑडिशन जो जेको पावर आहे उहो प्रोड्यूसर वटि हुजे. पोइ इहे ॿिन्ही खे मां हिकिड़े बि ऑडिशन में उन सां न वेठुसि. ऐं उन्हनि जेतिरी ईमानदारी सां उन्हनि माण्हू चूंडिया, उहे अॼु बि किथे न किथे दुनिया में असांजे चैनलनि ते तमामु चङी जायुनि ते उहे दे वर फ्री टू वर्क. उन्हनि खे का बि क़िस्म जी पाबंदी न किथे. उहा हिकिड़ी ख़्वाहिश उहा पूरी कईसीं. ऐं बसि पोइ उन में त सॼो ॾींहुं, यानी तव्हांखे यकीन ईंदो उन ज़माने में इहे जेके बैंड्स हुया, जुनेद जमशेद वारा, हे हो, सुबुह जो 8:30-7 बजे पंहिंजी सवारी ते अची असां वटि प्रोग्राम कंदा. ऐं वी गेव अ टफ टाइम टू FM 100. पंहिंजे ख़र्च ते ईंदा. ओ यस. ऐं असां ॾाढो टफ टाइम ॾिनो हुनखे FM 100 खे. छो जो मथे जेको ऑफिसर वेठो उन जी असांखे खुली इजाज़त हुई. ऐं कोशिशि कईसीं असां. हाणे तव्हांखे यकीन न ईंदो त मूं हुन खां कॾहिं FM स्टेशन ॿुधी कान हुई.
हाणे FM तव्हां त ॼाणो था हिकिड़ो सिस्टम आहे, असां हुनखे हिकिड़ो यानी को प्रोग्रामिंग जो नमूनो सम्झो त ॿ ॼणा वेहंदा पाण में गपशप कंदा ऐं गाना हलाईंदा वेंदा, पोइ पुछ ई गाॾी जो ॻाल्हि ॿोल जो हुनजे हथ मां निकिरी वेंदो आहे। पर असांजी चूंकि सॼी ट्रेनिंग ट्रेडिशनल थी हुई त असांजी कोशिशि हुई त उनखे हिन सां मिक्स करे हिनखे आहिस्ते आहिस्ते हलायूं। मां शदीद मुखालिफ़ आहियां जेको अॼुकल्ह कंपेयर या DJs बैकग्राउंड म्यूज़िक इस्तेमालु कंदा आहिनि, पर मां बि हुनखे कुझु ख़तमु न करे सघियुसि, ॾाढी मूंखे हिन ते कावड़ हूंदी हुई। छा उहो त हिन करे जो वॾा थी विया आहियो या न उन वक़्तु वॾा एतिरा कोन हुआसीं। अरे बाबा तव्हां, वरी मां हुनखे मिसाल ॾींदो, यार तव्हां भला हिन खां पर हाणे बैकग्राउंड रुगो FM ते थोरी सियासी जलसनि में बि बैकग्राउंड म्यूज़िक थी, तव्हां माण्हुनि खे बैकग्राउंड म्यूज़िक था ॿुधाइणु चाहियो या कंटेंट था ॿुधाइणु? ॿई हर कंहिं ॻाल्हि में ही कार पई पवे, यार ख़ुदा खे मञो, पर कोन था मुड़नि, कोन मुड़िया। किन असांखे फॉलो कयो, किन कंपेयर्स बिल्कुलु फॉलो कयो हुननि ऐं तमामु उहो बैकग्राउंड यूज़ ई कोन कनि। मूंखे हीअ ॻाल्हि ॿुधायो त पाकिस्तान जो पहिरियों 3 रेडियो हुआ, ढाका, लाहौर ऐं पेशावर। ठीकु, पहिरियों पाकिस्तान जो तरानो बि रेडियो तो आयो। असांजो ऑर्केस्ट्रा इन्वॉल्व हुयो, ठीकु आहे, गाइण वारा असांजा इन्वॉल्व हुया, हाणे कराची स्टेशन वारा। हाणे रेडियो तव्हांजे लाइ अर्बन फैसिलिटी आहे या रूरल फैसिलिटी आहे? मां सम्झां थो त रूरल त सदा ई रहंदी। अच्छा, छो त सहूलियतूं घटि आहिनि। ठीकु आहे, वांदकाई वारखाई ऐं शहर में त हाणे थोरो ॾिसो न, माण्हू अॻे कैसेट ॿुधंदा, हाणे FM ॿुधंदा। कराची जे डायल ते ई तव्हां ॾिसो त केतिरियूं कराची जूं रेडियो स्टेशन्स आहिनि, त इहो रेडियो गुज़ारे, रेडियो कोन गुज़ारियो आहे, ठीकु आहे, सरकारी इदारनि जा रेडिया गुज़ारे विया हुजनि, पर ॿियनि जाइनि ते त ॿुधो थो वञे। हाणे त न्यूज़ बि अचनि थियूं, सभु कुझु अचे थो, असां पाण मतिलबु ॿुधंदा रहूं था। असांजो जेको मीडियम वेव जो सिलसिलो उहो बि हाणे शॉर्ट वेव पंहिंजो FM ते अची वियो आहे 94 93, छो जो ट्रांसमीटरनि जा ख़र्च ऐं हे हो वॾी जेका ॾाढी ॾुखी ॻाल्हि हुई हुनखे हिन ज़माने में। तव्हांजे ख़्याल में पाकिस्तान जो स्टेट रेडियो उहो मेंटेन करे सघंदो पाण खे? जेकी हेॾो वॾो तूफ़ान आहे प्राइवेट इदारनि जो, हाणे अस्पताल में बि रेडियो आहे, यूनिवर्सिटी में रेडियो आहे, धार प्राइवेट चैनल आहिनि, FMs। इहो सुवाल मूंखां न पुछियो आहे त सुठो, पर इहो हाणे ॿुधाईंदव त न। ॾिसो न, ॻाल्हि आहे त असां जो जेको उनखे असां उस्ताद इक़बाल जाफ़री चवंदा हुआसीं, त उहो चवंदो त रेडियो जी तबाहीअ जो सबबु इहो बणियो त जिन खे रेडियो ॿुधणु खपंदो उन्हनि ॿुधणु छॾे ॾिनो। मसलन जेके असांजा सुपरवाइज़र्स हुया। अच्छा, मंझि असांजी खे त इहा आदत पियल हुई त रिकॉर्डेड प्रोग्राम बि असां ॾेई आया हूंदा हुआसीं, त बि जिते बि हूंदा हुआसीं कोशिशि हूंदी हुई असांखे ॿुधूं, किथे पंहिंजी ग़लती का ख़बरचार। ओपनिंग में किथे कंहिं अनाउंसर त गंद कोन कयो आहे, को घटि वधि लफ़्ज़, उहो सुपरवाइज़री जेको आहे असांजा स्टेप बाय स्टेप शयूं हूंदियूं, प्रोड्यूसर उहे छॾींदा आया। प्रोग्राम में 3 महीननि जी एडवांस प्लानिंग थींदी, इहे सभु कुझु थींदो, उहे सभु शयूं आहिस्ते आहिस्ते स्क्रिप्ट खां सवाइ को कम ई कोन थींदो, सभु एड लिप थी वियो सॼो कमु। असांखे अगरि ख़ुदा न ख़ास्ता जीअं मूंखे इहो छा चइजे, मां त वरी क्रेडिट ग़ुलाम हुसैन शेख खे ॾींदुसि, त असां वटि मतिलबु अनस्क्रिप्टेड अची शाह जे बैत जी शरह असां वटि थींदी, साईं ममताज़ अवान साहिबु कंदो, स्क्रिप्टेड हूंदो, उनमें काफ़ी सारा नाला आहिनि जेके अची असांजो प्रोग्राम कंदा। साईं टॉक्स जो ॾाढो सुठो प्रोड्यूसर हो, पर मूंखे इहो मुंहिंजी हिमत ऐं ग़ुलाम हुसैन जी मुर्सी साईं अब्दुर्रहमान नकाश साहिबु, मां जॾहिं रिसालो प्रोग्राम कंदो हुउसि, जेको मुंहिंजो प्राइड आहे, अॼु बि मूंखे हुन ते फ़ख़्रु आहे, 4 माण्हू शायदि उन जे करे सुञाणनि था, हिकिड़ो टोटली बेअदब माण्हू ऐं अदबी प्रोग्राम। त प्रोड्यूसर जी वरी ॿी ॻाल्हि ते हलिया न वञूं, त उन खे मूं चयो तव्हां प्रोग्राम कयो, या साईं पाण मूंखे चयो त मां इहो करणु थो चाहियां, पर आउं स्क्रिप्ट कोन लिखंदुसि। हाणे उन वक़्तु ख़ुशकिस्मतीअ सां ग़ुलाम हुसैन शेख कराची मुंहिंजो प्रोग्राम मैनेजर, मुंहिंजो शेख साहिबु हीअं असांजो दोस्त आहे, यार त ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, भला मूंसां मिल रहींसि। साईं आयो,
अब्दुर्रहमान नकाया मां सम्झां थो त 5 मिंट पोइ ग़ुलाम सिनो सां न ॻाल्हायो, मूंखे अखई गो हेड। पोइ उहे प्रोग्राम अॼु ताईं बि आहिनि जंहिं ते सलीम मेमन उन्हनि किताब बि छापियो आहे, उन्हनि खे मूंखां रिकॉर्डिंग वठी शाह जी शहर जॻह साईं अब्दुर्रहमान नक, उन में कुझु सुर मिसिंग आहिनि, असांखां टेपुनि जो मसइलो हूंदो हुनखे सांढे रखणु। सो उहो उनजे लाइ बड़ी मतिलबु मूंखे हिकिड़े वॾे माण्हू जी इजाज़त खपंदी न, सुभाणे का ॻाल्हि थिए त पोइ केरु जवाबु ॾींदो। त उहे सभु शयूं आहिस्ते आहिस्ते असां ट्रेडिशन्स खां हटंदा वियासीं। तव्हां ट्रेडिशन्स खां हटंदा वियो या अपडेट कयो पाण खे? अपडेट कोन कयो, न कयो। अच्छा, कोन कयो। हा, पोइ रिटायर कॾहिं थियो? मां 2006 में। 6 में? 2006 पोइ 18 साल ही छा कयो अथव? हाणे 18 सालनि में इहो थियो जो मां जीअं रिटायर थियुसि त उते मूंखे 2 साल कॉन्ट्रैक्ट मिलियो रेडियो ते एज़ कंसल्टेंट चओ या बाक़ी 16 साल पोइ मां वियुसि यूनिवर्सिटी पढ़ाइणु। कहिड़ी? कराची यूनिवर्सिटी में मास कम्युनिकेशन में रेडियो प्रोग्रामिंग। उन्हनि जो नंढिड़ो स्टेशन बि हुयो, उनखे बि संभालणो हुयो ऐं उते इहो ॿारनि खे सम्झाइण बि ख़बरूं कीअं थींदियूं आहिनि, प्रोग्रामिंग कीअं थींदी आहे। ॿारनि में दिलचस्पी आहे? मां अफ़सोस सां चवां त मुंहिंजो दोस्त हाणे उहो बि मूं वांगुरु स्टेशन डायरेक्टर हो, तनवीर इकबाल, बेसिकली फ्रॉम क़ोइटा, कराची जो स्टेशन डायरेक्टर हुयो, उहो बि हाणे उते पढ़ाए थो। चई यार किसी से पूछो कि भाई कोई एक शेर सुना दो कि लोगों को तो ये नहीं, इब्ने इंशा को कोई नहीं जानता, ज़िया मुहीद्दीन को कोई नहीं जानता, एमए पढ़ने आए हैं, बस ॻाल्हि न पुछो, एतिरो ग्राफ हेठि आयो आहे, पोइ रेडियो कीअं मथे अची सघे। पोइ छा कयव 14 साल ॿिया? उते पोइ मां 2-2.5 साल शायदि उते बि प्रोग्रामिंग कई। पोइ वरी हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो, यूएस जो प्रोजेक्ट हुयो, उन में कैपेसिटी बिल्डिंग ऑफ NGOs। उते असांजो दोस्त हुयो उनजो हेड, उनखे मूं चयो त यार, उनखे अॻे मुंहिंजी रिक्वेस्ट कयल हुई त यार मुंहिंजी किकीअ खे किथे अटकाइजो, जे कराची में ऑफिस खोलींदासीं त ठीकु आहे। उन्हनि कराची में ऑफिस खोली, पर मूंखे चयो यार सॉरी इहो कमु अहिड़ो आहे, उनमें आउटडोर ॾाढो आहे, तुंहिंजी न्याणी लाइ इहो तोखे असां रखी सघूं था, यार माफ़ु कजांइ असां तोखे 1,60,000 खां वधीक कोन ॾेई सघंदासीं। मूंखे त बेहोश थी वञणु खपंदो हुन वक़्तु। पोइ उहो 4-5 साल उहो प्रोजेक्ट हलियो, 2015 में पूरो थियो। 15 खां पोइ वरी साईं सां न्याज़मंदी ही हमीद आख़ुन साहब सां, उनखे वटि मूं जेको मटीरियल पाण वटि गॾु कयो हो रेडियो जो, उनखे ईमानदाराना चोरी चई सघो था तव्हां, छॾे अचां त बर्बादु थी वञे हा, तूं कैसेटुनि ते हिन ते हुन ते गॾु करे, उहो मूं उन्हनि खे उते उन्हनि सिलसिलो शुरू करे ॾिनो। त साईं मूंखां गॾु पुछियो त हिन जा पैसा घणा? सखी माण्हू त आहिनि, मूंसां ॻाल्हि ॿुधो, सरकारी ख़र्चे ते सभु शयूं रिकॉर्ड आहिनि, मुंहिंजो त टको ख़र्चु करणु, मां कहिड़े मुंहं तव्हां पैसा। पोइ उनखे मां जॉइन करण खां अॻु में इहो मटीरियल ॾियणु शुरू कयो। पोइ जॾहिं मुंहिंजो प्रोजेक्ट वाइंड अप थियो 15 में, त पोइ वरी 2016 जे जुलाई खां मां EFT इंडोमेंट फंड जॉइन कयो एज़ साईं मूंखे डेज़िग्नेशन ॾिनी डायरेक्टर म्यूज़िक कंज़र्वेशन। तॾहिं खां मां उन्हनि सां ई वाबस्ता आहियां। उते ही सिलसिलो बि असां हाणे शुरू कयो आहे इंटरव्यूज़ जो, म्यूज़िक जेको आहे उनखे कैटलॉगिंग पिया कयूं, उन्हनि खे उन ज़माने जे जेके कयल इंटरव्यूज़ आहिनि उन्हनि खे अपलोड कयूं पिया। साईं वटि वॾो ख़ज़ानो आहे, घणो करे शाह जे दरगाह ते जेके शयूं फंक्शन जी रिकॉर्डिंग्स आहिनि उहे साईं हमीद आख़ुन साहब जी पर्सनल रिकॉर्डिंग्स आहिनि, ऐं तमामु सुठी क्वालिटी में रिकॉर्ड, उन्हनि खे आहिस्ते 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 असां अपलोड करियूं पिया। का बि नई ॻाल्हि जेके ब्रॉडकास्टर थियणु था चाहिनि उहा जेकॾहिं उन्हनि सां करे सघो। हिकिड़ो ज़मानो अहिड़ो आयो जो आका नासिर ऐं असलम अज़हर शायदि सेक्रेटरी या DG थियो हुते हुन में टेलीविज़न जो या MD थियो न, MD थियो असलम अज़हर साहब, ऐं साईं आगा नासिर साहब रेडियो जो DG थी आयो। पोइ आयो असां सां ख़िताब फरमाई, चई मुझे पागल लोग चाहिए, तो ये पागलपन का काम है, तो वो अगर आप मुझे पागलपन दे सकते हैं तो
पर पोइ पागल बि घटि थींदा विया, मरंदा विया, रिटायर थींदा विया। जुनून घटियो, जुनून घटि, इन करे पागल घटिया। साईं अरिड़हं कलाक बि असां कमु कयो हूंदो ऐं जिन सां कमु कयो। मां माण्हू मूंखे चया तव्हांखे ऑफिसर कहिड़ा मिलिया? मूं चयो असांखे ऑफिसर अहिड़ा मिलिया जिन सां जहिड़ो करे सघिबो। ऐं उहे ॿुधंदा बि। वॾी थी यानी साईं इनायत बलो सां त ॾाढो गुफ़्तगू परे वञी पवंदा हुआसीं, पर पोइ कंसेंसस थींदी, जंहिं में वञी पोइ कर भला वञ, इन हद ताईं। मां रिसालो प्रोग्राम पे कयो त साईं रिसाले जी वरी थोरी कहाणी। मुंहिंजो दोस्त आहे इकबाल फरीदी, तमामु सुठो शाइर हो, स्टेशन डायरेक्टर, मुंहिंजो डे 1 कुलीग आहे, असां गॾु ट्रेनिंग कई आहे। चई यार एक अछूं था असां सिंधी का रेडियो। इकबाल फरीदी सिराइकी आहे जेको? न न न न, उर्दू स्पीकिंग आहे, शाइर आहे, अफसाना निगार। तो यार तुम ऐसा रिसाला टाइप कोई ऐसा मैगज़ीन निकालो, लेकिन ये इस पुराने स्टाइल का नहीं निकालना, मगज़न, एक कहानी, तनकीद और नज़म और अफसाना फलान। मतलब मैंने तुमको आइडिया दे दिया और उसका नाम रखो रिसालो, ठीक। मां पन्ने ते कुछ थोड़ी शिकल बिकल ठाही, इनायत बलो साहब यार रिसालो, रिसालो जो असां चवंदा आहियूं माना रिसालो माना छा जो रिसालो? मुंहिंजो साईं ने कहा वॾी कहिड़ी सादत थी सघे थी रिसालो रेडियो जो नालो प्रोग्राम जो अचे ज़हन में। छा चवंदा केतिरियूं ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ थींदा, पर आगा साहब सां तोबा ॿाहूं खोजण ताईं अची वेंदी नौबत। पर मतिलबु यानी जंहिं ऑफिसर सां जहिड़ो करे सघूं, उन खां सुठो ऑफिसर ॿियो कहिड़ो? भली पोइ मुंहं जो कड़ो हुजे पुछाए, पर उहो तव्हांखे स्पेस बि ॾिए थो न। ओ सेखारे ओ गो हेड, का न का झल न का पल। वाह, अहिड़ा असांजा ऑफिसर रहिया आहिनि तमामु सुठा। मतिलबु मां स्टेशन डायरेक्टर हुयो असांजो पंहिंजो शमसीन भट्ट साहब, त सुबुह जा जेके डिस्क जाकी प्रोग्राम थींदा सुबह 9 वग़ैरह वग़ैरह, त मूं हिकिड़ो सिंधीअ में प्रोग्राम प्लान कयो, हुनजो नालो रखियो मिक्स प्लेट। तो यार ये क्या नाम रखा है तुमने, ये कोई नाम है? ये तो मिक्स प्लेट, ये तो फ़ौरन कोई खाने पीने की चीज़ें जहन में आती। मैंने कहा सर प्रोग्राम का नाम तो कोई सुनता नहीं है, खाने पीने के हवाले से सुन, यार जाओ बोला ना जाओ, जो मर्जी आया करो। मतलब अहिड़ा अहिड़ा ऑफिसर। त असांखे ॾाढी आज़ादी मिली कम जी, ॾाढी रिस्ट्रिक्शन्स हुयूं, डिॼंदा हुआसीं। कॾहिं तव्हां वधी महताब, कॾहिं अक्सर हुन ज़िक्र कयो आहे त मुंहिंजी प्रोडक्शन में जंहिं आज़ादी सां अदी प्रोग्राम कया, सो हाणे मां नओं प्रोड्यूसर, अदी महताब हिकिड़ी इस्टेब्लिश कंपेयर। पोइ वरी ॿियनि ॿुधायो त माई मूं हुन ते कॾहिं लिखियो बि आहे, माई ॾाढी सेफ थी आहे, आई 2 मिंट ॻाल्हायोसीं, मुंहिंजो अदी हे माइक्रोफोन ऐं तूं, आई विल नेवर इंटरफेयर। त मुंहिंजो इहो बि हिकिड़ो प्रोडक्शन जो तरीक़ो आहे, तव्हां कंहिंखे आज़ादी ॾियो, सुवार न थियो हुन ते। त मां स्पोर्ट्स जो प्रोग्राम खां तव्हां यकीन कयो मूंखे अॼु बि टेनिस जो स्कोर कोन ईंदो आहे कीअं ॻणिबो आहे, ऐं आई वॉज वन ऑफ द सक्सेसफुल प्रोड्यूसर्स ऑफ स्पोर्ट्स। वाह, ॻाल्हाईंदो हुउसि मां हुन में, कंपेयरिंग बि कंदो हुउसि। पर उहो हिकिड़ी अजीब क़िस्म जो जानवर आहे प्रोड्यूसर, जेको तव्हां उन में कुझु हुजे पोइ पॉलिश थिए थो, माण्हू पॉलिश थिए थो, ईअं न मतिलबु ईअं या त माण्हू शाइर हूंदो या न हूंदो। नसीर मिर्ज़ा चवंदो आहे न, अलाए कंहिंखे कोट करे चवंदो आहे, चई त या तो शाइर होता है या नहीं होता। सो ही भी या तो फिर आदमी प्रोड्यूसर होता है या नहीं होता। का हफ़्ता हाँ पढ़ियल ॻढ़ियल ज़रूरी आहे। असां त वरी पढ़ियल ॻढ़ियल कोन हुआसीं, पर पढ़ियल ॻढ़ियल में उथिया वेठासीं, उनजे जुतियुनि में वेठासीं त कुझु इहो मुंहिंजी ज़िंदगी जो वॾो हिकिड़ो शॉर्ट फॉल जेको मूंखे आगा साहिब खे मुंहिंजो आगा साहिब मूंखे सॼी हयाती इहो रहंदो, मां पाण खे पढ़ियल कढ़ियल कोन थो सम्झां। हे मन कहिड़ो फ़र्क़ु थो पए, प्रोड्यूसर त तूं सुठो आहीं न, त इहा ॻाल्हि आहे ज़रूरु। ऐं उनजी दिलचस्पी उन में हिकिड़ी टिपिकल चरियाप। हाणे ॻाल्हियूं एतिरियूं आहिनि जो अलाए तव्हां अफोर्ड करे सघंदो अलाए न। मुंहिंजे स्टेशन डायरेक्टर मूंखे हिकिड़े ॾींहुं चयो त सिंधी प्रोड्यूसर आया इंटरव्यू जे लाइ,
सो हिकिड़ो प्रोड्यूसर आयो, उहो सिंधालाजी में MA हो, हाणे मुंहिंजो डायरेक्टर जनरल थो मूंसां ॻाल्हाए, सलीम गिलानी साहब, जंहिं मेहदी हसन जी तहज़ीब कई, रेशमा खे इंट्रोड्यूस कयो, सेंट्रल प्रोडक्शन जो लाइब्रेरी भी उन्हें ठहराई वगैरह। सोचे वो आया लड़का, तो मैंने उसको कहा कि यार कोई गालिब का शेर सुनाओ, समझ नहीं आ रहा। कहला अच्छा चलो अल्लामा इकबाल का सुना दो। उसने कहा सही आप गालिब और अल्लामा इकबाल की बात करें, मुझे तो शाह लतीफ़ का शेर भी नहीं आता। उसको मैंने प्रोड्यूसर रख लिया। मेरा फैसला गलत था, मैंने कहा नहीं, मैंने कहा मैं बताऊँ उस प्रोड्यूसर का नाम क्या था? कहला बताओ। मैंने कहा शौकत खास खेली, खैरपुर में, ऐसा कराची में भी रहियो आहे, तो ये चरियो हो शौकत, चरिया आहे। ॿिया दोस्त आहिनि, घणा ई चरिया आहिनि, को हिकिड़ो कोन्हे, ॿ टे चरिया ॿुधायो भला। नसीर घटि चरियो, नसीर मिर्ज़ा, अच्छा, जेका हींअर असांजी ताज़ो उहो रिटायर थियो आहे, त अहिड़ा चरिया रहिया आहिनि जेके फना फिल रेडियो। उहो नसीर त टॉप टू बॉटम, असां मिलंदा आहियूं त रेडियो खां अलावा का ॿी ॻाल्हि ई कोन हूंदी आहे असां वटि, या को सुठो शेर ॿुधायो या कुझु, त इहो आहे। बाक़ी हाणे त जीअं अॻे कंहिंखे नौकिरी न मिलंदी त मास्तर थींदो, हाणे शादी थींदो हुजे त हाणे हीअं किथे ॿी नौकिरी न मिले त माण्हू किथे प्रोड्यूसर थी वञे। कॾहिं या ॿीहर उहो मूंखे नथो लॻे, मूंखे त अञा शयूं हेठि, हाँ TV जी कहिड़ी ॻाल्हि कजे या सिंधी चैनलनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे। निसार साहब, हिकिड़ो इहो त सभु कुझु त ॻाल्हि थी वई, रेडिया, हैदराबाद, कराची, इस्लामाबाद, माई बागी, जीजी ज़रीना, आदि रुबीना, ज़ेबुल निसार, समीना, आलिफ बे ते सभु, जाफ़री साहब, तव्हांजो घर उनजो छा थियो? ॿार बच्चा उन्हनि केतिरो लोड़ियो, केतिरो नुक़सानु थियो उन्हनि जो, या उनखे तव्हां कहिड़े नमूने सां डील कयो उन सॼे टाइम में? उन में सॼो क्रेडिट जेको आहे न, उहो मुंहिंजी घरवारी ॾिए थो वञे। हू का तमामु पढ़ियल गढ़ियल ऐं नॉन मैट्रिक टाइप मुंहिंजी कज़न आहे। सो उनखे असां जाफ़ाल अॻे बि सुझंदा हुआ। सो उन इहो राति जो ॿारनि खे सुम्हणो आहे त उनखे कलमो कीअं सेखारिणो आहे, उनखे जेतिरी ABCD ईंदी, त असां मतिलबु सची ॻाल्हि आहे त घर खे टाइम घटि ॾिनोसीं। ॾेई सघिजे थो? ॾेई सघिजे थो, हा ॾेई सघिजे थो, पर कीअं छा भला आई डोंट नो कीअं। न ॿारहं कलाक होॾे कमु कंदव, घर कहिड़ो टाइम ॾींदव? बसि पोइ छा आहे, उहो असांजो मुंहिंजो त ऑफिसर बि हो, तमामु मञियल शाइर बि हुयो, रसी अख्तर शौक़ साहब, उनजी ॿ सिटरूं आहिनि त हम अहले फ़न की न पूछो कि वो मता है हम अहले फ़न की न पूछो कि वो मता है हम, औरों के दिल में रहे और अपने घर से गए। वाह वाह। नाज़रीन, ही हुआ जनाब निसार मेमन साहब। ऐं वेंदे वेंदे हुन जेका ॻाल्हि कई आहे उहा हीअ कई आहे त माण्हू खे महिनती हुजणु खपे, माण्हू खे पढ़ियल हुजणु खपे, माण्हू खे जुनूनी हुजणु खपे, ऐं जंहिं कम में लॻल हुजे उन जे बारे में जेसिताईं जुनूनी नथो थिए तेसिताईं उन मंज़िल ते पहुचण लाइ कशाला वधीक कटणा पवंदा। इन करे जुनून हुजे ऐं उन बारे में ओतिरो फ़िकिर बि हुजे, 24 में जे 18 कलाक बि कमु करिणो पए त उहो बि कजे। ॿियो, माण्हुनि खे, हर माण्हूअ खे उन जे ऐब जे बदिरां उन जे ख़ूबियुनि खे अॻियां आणणु खपे, ऐं कंहिं बि माण्हू खे ऐबदार न सम्झणु खपे, पर जे उन में ऐब हुजे बि त उहो रेडे ते न आणणु खपे। रेडे जे लाइ साईं जो लॻभॻि कतई ख़्यालु हीअ आहे त हाणे सरकारी रेडियनि जे चढ़ण जा ॾींहं ख़तमु थी विया, हाणे जेको कुझु थींदो उहो सभु प्राइवेट रेडिया ई कंदा, ऐं उहे बि जेकॾहिं उन नमूने जुनून जी हद ते न पहुचंदा त उहे बि मिड़ई पिया हलंदा, पर रेडियो हर ज़माने में हलंदो रहंदो। लीडर TV ॾिसण जी वॾी महिरबानी, साईं तव्हांजी ख़ासि महिरबानी, असांखे तव्हां टाइम ॾिनो। वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं। लख कुर्ब।